अहकाम अल्लाह जा याद करियो। ए मोमिन मुंहिंजी ॻाल्हि मञो, अहकाम अल्लाह जा याद करियो। जीअं सभिनि जा घर आबाद आहिनि, तीअं रब जा घर आबाद करियो। सभु शिरक अंदर मां कढी छॾियो, रब साईं खे हिकु करे मञो। सभु शिरक अंदर मां कढी छॾियो, रब साईं खे हिकु करे मञो। हलो मिठड़े नबी जी सुन्नत ते, गैरनि जे गस ते मतां हलो। अॻियां बाहि भरे पी दोज़ख जी, इन बाहि खां जिंद आज़ाद करियो। अॻियां बाहि भरे पई दोज़ख जी, इन बाहि खां जिंद आज़ाद करियो। ए मोमिन मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, अहकाम अल्लाह जा याद करियो। जीअं सभिनि जा घर आबाद आहिनि, तीअं अल्लाह जा घर आबाद करियो। ए प्यारो सभई क़ुरान पढ़ो, हदीस ते बि अमल करियो। ए प्यारो सभई क़ुरान पढ़ो, हदीस ते बि अमल करियो। इन ॿिन्हिनि खे हर हालत में मज़बूतीअ सां सभु झले बीहो, ताकि फितननि खां सभु बची सघो ऐं पुल सरात खे पार करियो। ताकि फितननि खां सभु बची सघो ऐं पुल सरात खे पार करियो। ए मोमिन मुंहिंजी ॻाल्हि मञो, अहकाम अल्लाह जा याद करियो। जीअं सभिनि जा घर आबाद आहिनि, तीअं अल्लाह जा घर आबाद करियो। ए यारो सभई नमाज़ पढ़ो, ज़कात ॾियो ऐं रोज़ा रखो। ए यारो सभई नमाज़ पढ़ो, ज़कात ॾियो ऐं रोज़ा रखो। इहे ॻाल्हियूं समूरियूं फर्ज़ आहिनि, जे पुॼत हुजे त हज बि करियो। रखो ज़िकिर इलाही दिल जे अंदरि ऐं पंहिंजे मन खे साफ़ करियो। रखो ज़िकिर इलाही दिल जे अंदरि ऐं पंहिंजे मन खे साफ़ करियो। ए मोमिन मुंहिंजी ॻाल्हि मञो, अहकाम अल्लाह जा याद करियो। जीअं सभिनि जा घर आबाद आहिनि, तीअं रब जा घर आबाद करियो। नमाज़ूं पंहिंजूं सही करियो, सुन्नत जे मुताबिक़ अदा करियो। नमाज़ूं पंहिंजूं सही करियो, सुन्नत जे मुताबिक़ अदा करियो। उहा नमाज़ ई क़बूल थींदी जेका नबवी तरीक़े ते पढ़ी हूंदी। इहा ॻाल्हि हक़ीर न सम्झो भा,
मतां पोइ वरी एतजाज करियो इहा ॻाल्हि हकीर न सम्झो मतां पोइ वरी एतजाज करियो ए मोमिन मुंहिंजी ॻाल्हि मञो अहकाम अल्लाह जा याद करियो जीअं सभिनि जा घर आबाद आहिनि तीअं रब जा घर आबाद करियो भंग ठहर आकिम खे छॾे ॾियो हर नशे जी शइ खां परे भॼो भंग ठहर आकिम खे छॾे ॾियो हर नशे जी शइ खां परे भॼो रब नशे खे हराम कयो आहे चाहे थोरो हुजे या घणो हुजे रब नशे खे हराम कयो आहे चाहे थोरो हुजे या घणो हुजे हिकु वार त अमल करे ॾिसो ऐं रब जी हदनि खे न पार करियो हिकु वार त अमल करे ॾिसो ऐं रब जी हदनि खे न पार करियो ए मोमिन मुंहिंजी ॻाल्हि मञो अहकाम अल्लाह जा याद करियो जीअं सभिनि जा घर आबाद आहिनि तीअं अल्लाह जा घर आबाद करियो हीअ मस्जिद ठाही वई आहे ताकी असां अल्लाह जी इबादत करियो हीअ मस्जिद ठाही वई आहे ताकी असां अल्लाह जी इबादत कयूं हाणे असां ते इहो फर्ज़ आहे त असीं हिन खे आबाद करियूं सभु गॾिजी आबाद करियो बंदा ऐं रब जे दर ते तौबा करियो सभु गॾिजी आबाद करियो बंदा ऐं रब जे दर ते तौबा करियो ए मोमिन मुंहिंजी ॻाल्हि मञो अहकाम अल्लाह जा याद करियो जीअं सभिनि जा घर आबाद आहिनि तीअं अल्लाह जा घर आबाद करियो कुझु ध्यानु धरियो कुझु सोच करियो क़ुरान में अल्लाह आहे चयो कुझु ध्यानु धरियो कुझु सोच करियो क़ुरान में अल्लाह आहे चयो उन जिन्ननि खे ऐं माण्हुनि खे पंहिंजी इबादत लाइ पैदा कयो इहा ॻाल्हि ज़हन में रखी छॾियो मतां पोइ वरी फरियाद करियो इहा ॻाल्हि ज़हन में रखी छॾियो मतां पोइ वरी फरियाद करियो ए मोमिन मुंहिंजी ॻाल्हि मञो अहकाम अल्लाह जा याद करियो जीअं सभिनि जा घर आबाद आहिनि तीअं अल्लाह जा घर आबाद करियो हमीदुल्लाह तौहीद चवे यारो माफ़ी जो तलबगर आहियां हमीदुल्लाह तौहीद चवे यारो माफ़ी जो तलबगर आहियां अल्लाह साईं सभिनि खे हिदायत ॾे मां पाण बि गुनाह
रहम कंदो सब गॾिजी ख़ैर ख़ैरात करियो रहमान रहीम रहम कंदो सब गॾिजी ख़ैर ख़ैरात करियो ए मोमिन मुंहिंजी ॻाल्हि मञो अहकाम अल्लाह जा याद करियो जीअं सभिनि जा घर आबाद आहिनि तीअं अल्लाह जा घर आबाद करियो